हाशिम कहा कि इहा ख़बर बि न पई त हमले करण वारो रज़न हो या बरा। हाणे तूं ई ॿुधाए असीं FIR दाख़िल करायूं त कंहिंजे मथां? बाबा साहिब खणी जो असांखे ख़बर पइजी वञे हा असां ते हमिलो मुराद या राज़न करायो आहे। तव्हां त FIR उनजे मथां करायो आहे जंहिं मां तव्हांखे ख़तरो आहे। वाह हाशिम, तूं त मूंखे सम्झी वरितो आहे। हाणे तूं ई ॿुधाए त असांजे लाइ वधीक ख़तरनाक केरु आहे? FIR कंहिंजे मथां दाख़िल थिए? छोकिरी ककर वारनि जी हुई, हाणे अली ख़ान जी ज़ाल आहे। हाणे उन्हनि जो रिश्तो ख़तमु थी चुको आहे त पोइ ज़ाहिर ॻाल्हि आहे हीअ असां लाइ वधीक ख़तरनाक आहिनि। हाशिम, मां बि इहो ई पियो सोचां त हिन वक़्तु मंसूर ख़ान ॿाहिरि आयो आहे ऐं हुनजी पूरी पूरी कावड़ मुंहिंजे ई मथां हूंदी। जे सिधो न बिगड़ियो त मुराद वारनि खे अॻे करे वञी कोर्ट में केस कंदा त मूं अली ख़ान जी ज़ाल खे अगवा कराए ज़बरदस्ती पंहिंजी हवेलीअ में रखियो आहे। जेकॾहिं सुभाणे कोर्ट जो नोटिस आयो, छोकिरी त मूंखे पेश करणी पवंदी ऐं पोइ जे छोकिरीअ मूं ख़िलाफ़ कोर्ट में बयानु ॾिनो त पोइ मां त हदीको थी वेंदुसि। हिन खां अॻु में जो हू ॿई धुरियूं पाण में सलाह करे मुंहिंजे लाइ का मुसीबत खड़ी कनि, मूंखे उन खां अॻु में ई मुराद वारनि जे मथां FIR कराइणु घुरिजे। ये सही आहे बाबा साईं। हाशिम तव्हांजो वोट संभालींदो ऐं मां वञी शहरनि जो बंदोबस्तु कयां थो। तव्हां बेफ़िक्र थी वञो बाबा साईं, हिते असां बीठल आहियूं। मोलू एतिरो आसानी सां हा तो न कंदो, इहो असांखे ॾाढो रुलाईंदो। जेकॾहिं असां रिश्तो मिठो ऐं खुदनि वारनि खां घुरूं न त उहो ॾियण में देरि ई कोन कंदा। न न, सोडल इन रिश्ते खे कोन मञींदो। मस त मां सोडल खे रिश्ते लाइ मञायो आहे ऐं कीअं बि करे तव्हां मोलूअ खे राज़ी कयो। जेकॾहिं मोलू राज़ी नथो थिए न त सोडल फिरी वेंदो। हनीफ़ा, मां त पूरो ज़ोर थो लायां, पर इहो मोलू निभागो सवलाई सां त मञण वारो ई न आहे। मोलूअ खे विझो पटका मेड़, हर हाल में हुनखे राज़ी करणो आहे। मोलू, इहो मोलू जेको आहे न, इहो पाण खे मीर शानवाज़ ख़ान खां बि मथे सम्झंदो आहे। हाणे तूं ई ॿुधा त उनजे नखरनि खे केरु बर्दाश्त करे। राति तोखे वरी मोलूअ जी तरफ़ वञिणो पवंदो। मोलू 2 ॾींहंनि जी मोहलत घुरी आहे। पोइ 2 ॾींहंनि जी मोहलत घुरे या 4 ॾींहंनि जी मोहलत घुरे तव्हां खां, पर तोखे हर रोज़ मोलूअ जी तरफ़ वञिणो पवंदो। मां त वेंदुसि, पर तूं बि हिकिड़ो कमु कर। अॼु शाम जो वञी छोकिरीअ खे राज़ी कर। उनखे चओ त उहा बि मोलू जे मथां ज़ोर वधाए। ऐं मां उन मथां ज़ोर रखंदसि त पंहिंजे भाउ खे राज़ी करे। राज़न, सभ खां पहिरियां त मां तव्हांजो थो रायतो आहियां जो तव्हां मूं मथां भलाई कई, कावड़ खे छॾे हक़ ऐं सच खे सुञाणण जी कोशिशि कई थो। मंसूर ख़ान असल में जिते थोरी घणियूं दुश्मनी थींदियूं आहिनि न, उते शक वधी वेंदा आहिनि ऐं उहो ई शक नफ़रत में तब्दील थी वेंदो आहे। राज़न, मां अॻी ॻाल्हियुनि खे दोहराए नफ़रतूं पैदा करणु नथो चाहियां। मां हिन वक़्तु सिर्फ़ु इन करे आयो आहियां जो हिन मीर जाफ़र जा 2 माण्हू मारिजी विया आहिनि ऐं हू तव्हां मथां केस कंदो। जेकॾहिं तव्हां इहो हमिलो कयो आहे त तव्हां मूंखे सच ॿुधाए छॾियो त मां जीअं DSP साहिब सां मिली करे इन जो को हल ॻोल्हियां ऐं कोशिशि कयां त जीअं पुलिस बि तव्हांखे तंग न करे। यकीन सम्झो मंसूर ख़ान, इहो हमिलो असां न आहे कयो। रज़न, इहो जवाबु दिलि खे मुतमइन न पियो करे। दिलि में अलाए छो वहम गुमान पैदा थियनि पिया। मंसूर ख़ान, न ई असां तव्हांखे मदद लाइ चऊं पिया, न ई तव्हांजे मथां को ज़ोर रखूं पिया त असांखे हिन मसइले में आज़ादु करायो। पोइ तव्हां सां कूड़ हणी पंहिंजी इज़त ऐं वक़ार छो किराईंदासीं। हक़ीक़त इहा ई आहे त इहो हमिलो असां नाहे कयो। पोइ तव्हां यकीन कयो या न कयो। मुराद वारा बि मूंसां कूड़ नथा ॻाल्हाए सघनि ऐं तव्हां बि चओ था त इहो हमिलो तव्हां नाहे कयो, त पोइ इहा टीं धुर आख़िर आहे कहिड़ी? मीर जाफ़र मथां हमिलो कयो। मंसूर ख़ान आज़ादु थी वियो आहे। खणी जो मीर शानवाज़ ख़ान मुराद ऐं राज़न वारनि खे क़ातिल सम्झे थो, पर मंसूर ख़ान पहिरों खणी असां ताईं ज़रूरु पहुचंदो। 10 माण्हू मीर शानवाज़ जा मरिया आहिनि। जेकॾहिं मंसूर ख़ान पहिरों थो खणी अचे त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? सौटे, जॾहिं मुराद ऐं राज़न वारनि खे ख़बर पई न, असां उन्हनि जी
दुश्मनी जी बाह मथां असां पंहिंजा हथ सेकिया आहिनि, छा हू माठ करे वेंदा? जेकॾहिं मुरादारनि खे ख़बर पए थी त पोइ उन्हनि खे असांजो थोरो मञिणो पवंदो। असां उन्हनि जे दुश्मननि खां कुझु घटि कयो आहे? मुंहिंजा भाउ जहिड़े नमूने तूं सोचींदो न, उहो हुनजे मुख़्तलिफ़ सोचींदा आहिनि। मुराद वारा कीअं चाहींदा जो असीं खून करियूं, केस उन्हनि जे मथां लॻे? जेको थियो ॾिठो ईंदो, तव्हां वक़्त खां अॻे परेशान न थियो। वक़्त खां पहिरियों सोचे छॾींदासीं ऐं पोइ नुक़सान खां बि बची वेंदासीं। आया त कादनि जो कहर ॾिसंदा, छो त हुननि कादनि जो कुर्ब ॾिठो आहे, कहर न। सौटनि बेवकूफ़ खे तूं ई सम्झा, न त घणे में पइजी ईंदासीं। मसइलो हिते दॿिजी वञे त बहितर आहे, न त पुलिस घरनि में घिरंदी। अञा त पुलिस जो रुपो न तरफ़ आहे, जेकॾहिं हिन तरफ़ थियो त पोइ ॾिसी वठंदासीं। रज़न में शक न आहे कि तव्हांजी ज़बान मथां, पर असां सभिनी खे गॾिजी इन टीं धुर खे ॻोल्हणो पवंदो जेका इन दुश्मनी बाह खे मुसलसल पई थी भड़काए। मंसूर ख़ान, असांखे त शाहनवाज़ ख़ान सां ठा करिणो ई न आहे, पोइ इन दुश्मनी जी बाह जे मथां पाणी विझण अजाई आहे। रज़न इन वक़्तु मीर जाफ़र तव्हांखे पुलिस वटि छिकराए थो। जेकॾहिं तव्हां पुलिस खे हथ ॾियो था त पोइ इहो मीर जाफ़र तव्हांजा घर ड्राए पट करे छॾींदो ऐं तव्हांजी ज़मीन मथां बि कब्ज़ो करे वेंदो। मंसूर ख़ान सां जेसीं ताईं मीर शाहनवाज़ खे नथा मारियूं एसीं ताईं असां पुलिस खे हथु कोन ॾींदासीं। मीर जाफ़र बि त इहो ई चाहे थो त तव्हां रूपोश वारी ज़िंदगी गुज़ारियो। ॿिन्ही सूरतनि में हू तव्हांजी ज़मीन मथां ऐं घरनि मथां कब्ज़ो करे वेही रहंदो। इहा त ख़बर आहे त उहो कमीणो शख़्स असांजो हितां पाड़ू पटणु चाहे थो। इन करे ई त मां इहो चाहियां थो त तव्हां सभु पहिरियां पंहिंजी ताक़त खे बहाल कयो ऐं पोइ सभु गॾिजी इन वॾे वागुअ खे चीरे फाड़े तां ॿाहिरि फिटो कयूं। जेसीं ताईं असां इन मीर जाफ़र जो बंदोबस्तु नथा कयूं न त हिते केर बि अमन ऐं सुकून सां रही कोन सघंदो। ताक़त खे बहाल कयूं, उहो वरी मंसूर ख़ान कीअं, थोरो वाज़े करे ॿुधायो। रज़न मां चाहियां थो त तव्हांजे मुराद वारनि जे विच में ठाह करायां। न मंसूर ख़ान, इहो सोचिजो बि न त को मुराद वारनि खां असांजो ठाह थींदो। जी सोट, कीअं यादि कयो अथव? मंसूर ख़ान आयो, रोके वियो आहे, चए पियो त फ़िलहाल रज़न वारनि सां का बि छेड़छाड़ न कजो। पर सोट, जेकॾहिं हू असांजे ॻोठ में दाख़िल थियनि त पोइ? ॻोठ त छा, पर असांजे घर में दाख़िल थियनि न, तॾहिं बि उन्हनि खे कुझु न आहे चवणो। सोट, तव्हां त उनखे पंहिंजे घर में बर्दाश्त करे सघो था, पर जेकॾहिं हू मुंहिंजे घर में घिड़िया न त मां उन्हनि खे सिधियूं गोलियूं ठोकींदुसि। सोट न, उहा ई असीं पाण में दुश्मन आहियूं, पर हाणे असां भारिया न आहियूं रहिया, छो त असांजी भेण उन्हनि जे घर में आहे ऐं ककर जी भेण सां मां निकाह कयूं वेठो आहियां। हाणे सम्झी न? सोट, मूंखे ख़बर आहे त मंसूर ख़ान तव्हांखे ठाह करण जा ख़्वाब ॾेखारे वियो आहे, ऐं असां जेकॾहिं ठाह कयो त इहे रहज़न वारा असांखे वरी धोखो ॾींदा। इन करे बहितर इहो ई थींदो त जेको मसइलो जिथे आहे उनखे उते ई रहण ॾियो। फ़िलहाल मूं तोखे जेको कुझु चयो आहे न उन ते अमल कजांइ, बाक़ी ठाह कयूं था नथा कयूं इहो बाद जो मसइलो आहे। ठीकु आहे सोट, मूं खणी माठ कई, पर इहो तव्हांखे वक़्तु ॿुधाईंदो त तूं नांगनि खे खीर पियारण जी कोशिशि पियो कई। मंसूर ख़ान, तव्हां असांजी कहिड़े तरीक़े सां कीअं मदद करे सघो था उहो तव्हां ते आहे। बाक़ी मुराद ऐं असांजे विच में ठाह करणु हिते छॾे ॾियो, असां तमामु परे पियल आहियूं। न रज़न न, तव्हां हिक ॿिए खां परे न आहियो। इन मीर जाफ़र तव्हांजी दिलुनि में नफ़रत विहारे तव्हांखे हिक ॿिए खां परे करे छॾियो आहे। तूं ई ॿुधा, कसम खणी ॿुधाए त छा तूं पंहिंजी ज़ाल खे तलाक ॾींदे? न मंसूर ख़ान, कॾहिं बि तलाक कोन ॾींदुसि।
हाणे तोखे कसम आहे पंहिंजी इज़त ऐं गैरत जो, मूंखे सच सच ॿुधा त छा तूं उन वक़्तु परेशान हुए जॾहिं तुंहिंजी भेण मुराद वारा वटि हुई, या हाणे परेशान आहीं जॾहिं त तुंहिंजी भेण हिकु कमीने वटि क़ैद आहे? मंसूर खान, मूंखे कसम आहे रब जी ज़ात जो, हिन वक़्तु मुंहिंजूं निंड्रूं हराम आहिनि। दिलि त चाहींदी आहे त पंहिंजो पाण खे पूरो करे छॾियां। हिकु गैरतमंद भाउ इहो कीअं चाहींदो त हुनजी भेण कंहिं कमीने शख़्स वटि क़ैद हुजे, जंहिं वटि गैरत ऐं नामूस जो को बि भरम न हुजे। मां बि त इहा ई ॻाल्हि कयां थो पियो काकर त तव्हां में मुराद वारनि में कई हिकु जहिड़ायूं आहिनि। जेकॾहिं तव्हां पंहिंजी इज़त ऐं गैरत लाइ मरण ऐं मारण लाइ तयारु आहियो त पोइ होॾां मुराद वारा बि पंहिंजी इज़त ऐं गैरत ख़ातिर सिर्फ़ु तिरीअ ते खणी बीठा आहिनि। इन करे मां चवां थो त बेगैरत भाउ खां गैरतमंद दुश्मन जो क़दुरु कजे। जेकॾहिं तव्हां हुन वटि लड़ी वेंदा त माण्हू तव्हांखे इज़त जी निगाह सां ॾिसंदा, हिन में तव्हांजी इज़त घटिजंदी कॾहिं बि कोन। सुबेदार साहिब, तव्हां मुंहिंजी FIR दाख़िल कयो ऐं ॿिनि खूननि जो केस ठाहे मथो। जल्दबाज़ी पे आके अब मीर शाहनवाज़ खान, जॾहिं त तव्हां वटि अखि ॾिठे के शाहिद बि न आहे, पोइ तव्हां कीअं राज़न वारनि मथां FIR दाख़िल कराए था सघो? शाहिद में अची वेंदा, तूं सिर्फ़ फ़िलहाल FIR दाख़िल करे रसद वारनि खे बची आ। जेकॾहिं मीर शाहनवाज़ खान इन्हनि खूननि जो कबूलदार कोई ॿियो थियो त पोइ इहे खून बि लुड़ी वेंदा। असल में कातिल इहो रसन, ककर ऐं हुनजो भाउ ठारो आहिनि। ऐं हा मीर शाहनवाज़ खान, मुराद वारा बि त तव्हांजा दुश्मन आहिनि, पोइ तव्हां उन्हनि खे खून खां ॿाहिरि छो था कढो? सूबेदार साहब, या ज़बान तव्हांजी आहे या कंहिं ॿिए जी? मीर शाहनवाज़ खान, तव्हां मूं मथां ग़लति इल्ज़ाम पिया हणो। मां तव्हांजो ख़ासि माण्हू आहियां, इन जे लाइ मां अव्हांखे सलाह ॾियां थो त फ़िलहाल अणॼाण लिखाए छॾियो। जॾहिं पुलिस जी कार्रवाई थिए ऐं असल कातिल ज़ाहिर थियनि त पोइ उन्हनि जा नाला ॾेई छॾिजो। मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो त तव्हांखे इन्हनि रज़न वारनि घणा पैसा ॾिना आहिनि जो उन्हनि जे मथां FIR दाख़िल नथा कयो? तव्हां मुंहिंजे बारे में ग़लति सोचो पिया, मां त असल कातिल ताईं पहुचणु थो चाहियां। असल कातिल ई आहे, इन करे तव्हांखे हर हाल में FIR दाख़िल करणी पवंदी। जेकॾहिं तव्हां असांजो ठाह कराइणु चाहियो था त मुंहिंजो को इतराज़ कोन्हे, पर असांजे विच में जेकी नफ़रत जी दीवार खड़ी थी वई आहे उनखे तव्हां त्राहे करे पट नथा करे सघो। रज़न जॾहिं माण्हू हिमत कंदो आहे न त दरिया बि झागे पार पवंदो आहे। हाणे तव्हांखे बि कुझु नरमी रखणी पवंदी ऐं कुझु मुराद वारनि खे बि मां चुकाईंदुसि। ठीकु आहे मंसूर खान, असां तव्हांजे सॾ ते हलिया ईंदासीं, बसि रुगो तव्हां तारीख़ मुक़ररु कयो। हा रज़न, मां उहो ॾींहुं ज़रूरु रखंदुसि, पर उनखां पहिरियां तव्हांखे मूंसां इहो वाइदो करिणो पवंदो त हाणे तव्हां कॾहिं बि मुराद वारनि जे मथां पंहिंजा हथियार सिधा न कजो ऐं न ई कंहिं अफ़वाहुनि ते पंहिंजूं बंदूकूं भरे मुराद वारनि जे मथां हाला कंदा। जेकॾहिं हू अगराई कनि त पोइ उन्हनि खे मां रोके छॾियो आहे ठारा। जेकॾहिं हाणे तव्हां हुननि जे ॻोठे में ख़ाली हथ बि गुज़रंदो न त हू तव्हांजे मथां आङुर बि सिधी कोन कंदा। हथियार त परे जी ॻाल्हि आहे। ठीकु आहे मंसूर खान, असां कयूं था सब्र, हुन वक़्त ताईं जेसीं ताईं तव्हां ॻाल्हियूं नथा करायो। मां त तव्हांजी ॻाल्हियूं कारे बि कराए सघां पियो, पर हिन वक़्तु हिन मीर जाफ़र जी निड़ीअ मथां लत रखणु ज़रूरी आहे। मां DSP सां मिली वञी उनखे मुतमइन करण जी कोशिशि कयां थो। इन खां पहिरियां जो पुलिस तव्हांजे मथां छापो हणे तव्हां माठ करे पासीरा थी वञिजो। मां DSP सां मिली पुलिस जो ज़ोर तोड़ां, पोइ असां सभु गॾिजी असुल दुश्मन खे कोन। बसि रुगो तव्हांखे थोरो सब्र जो मुल्क। सूबेदार साहब, तव्हांखे हर हाल में FIR दाख़िल करे पवंदी। मां बि ॾिसां त तूं कीअं नथो FIR दाख़िल करें। शाहनवाज़ खान, अजायो कावड़ न कयो ऐं हा, थधे दिमाग़ सां वञी सोचो। मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो
FIR दाख़िल कयो था या मां वञी DSP सां मिलां? हा ठीकु आहे त तव्हां वञी DSP साहब सां मिलो ऐं हा उन सां मशवरो बि कयो त तव्हांखे कहिड़ी सलाह थो ॾे। सूबेदार साहब मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधायो त इहा गेम तव्हांजी आहे या DSP साहब जी? मीर शाहनवाज़ खान तव्हां जा शक बदलता पिया वञे। मुंहिंजे तरफ़ां का बि गेम न आहे। मां रुगो DSP साहब वटो थी अचां। पोइ ॾिसां त कीअं नथा FIR दाख़िल कयो तव्हां। मीर शाहनवाज़ खान तव्हांजो हाणे वक़्तु पूरो थी चुको। हाणे ख़ाली बबकिन मां तव्हां खां केर बि ॾिजण वारो न आहे। नसीबा मूं ॿुधो आहे त तुंहिंजी शादी सोडर सां थी थिए। हा पर तुंहिंजो मुंहुं छो लही वियो आहे? मुंहिंजो मुंहुं छो लहंदो? जेकॾहिं न तुंहिंजी सोडर सां शादी थी थिए न त मां त ख़ुशि आहियां। जॾहिं तूं ख़ुशि आहीं त मां बि तो लाइ दुआऊं थी कयां तोखे बि सोडल जहिड़ो ख़ूबसूरत मुड़ुसु मिलंदो। जेको लिखियो हूंदो न ईअं ई थींदो। दुआउनि सां लिखिया बि मटिजी वेंदा आहिनि। सोडल जी शादी गुलपरी सां थियणी हुई, हाणे मूंसां थी थिए। इन जो मक़सद त तो ॾींहुं राति सोडल लाइ दुआऊं घुरियूं आहिनि। ॾाढो छोरनि मारियो थी, एतिरो त मां न चयो माल, पर हू बि छा कनि। लॻे थो त तुंहिंजे पोयनि खे तुंहिंजी का परवाह ई न आहे। निंढड़को त न आहे जेको धणी साई हुजे हा त हिन महिल पहुचे न अची। तुंहिंजा भाइर त अञा छोकिरीअ खे तलाक ॾियण जी ॻाल्हि ई नथा कनि। मीर शाहनवाज़ खान असां ज़िंदगी खां वधीक इज़त खे तरजीह ॾींदा आहियूं। घर जी इज़त बचाइण ख़ातिर जेकॾहिं मुंहिंजा भाइर मुंहिंजी ज़िंदगी कुर्बान करे था छॾनि त मूंखे मुंहिंजे भाइरनि मथां फ़ख़्रु हूंदो, फ़ख़्रु। चइबो त तोखे मरण जो वॾो शौक़ु आहे। लॻे थो ज़िंदगीअ तो अरवा ई खॼी थी। शाहनवाज़ खान बेगैरत माण्हू हर हाल में जीअण चाहींदो आहे ऐं गैरत वारो माण्हू घर जी इज़त मथां सिर बि कुर्बान करे छॾींदो आहे। तव्हां जहिड़नि जी इज़त ऐं गैरत खे मां पंहिंजी जुतीअ जे नौक ते रखंदो आहियां। इहा तोखे जल्द ख़बर पइजी वेंदी कंहिंजी इज़त मिटी में मिले थी, केरु सुरखुरू थिए थो। वठी वञेसि हिनखे, वञी क़ैद कर। जेसि ताईं मुराद जी मुंहिंजे पेरनि में नथो पवे तेसि ताईं ही तई बंदि रहंदो। वठी वञेसि। असां मुराद खे झुकाइण तुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे मीर शाहनवाज़ खान। तूं सिर्फ़ मुराद जी ॻाल्हि थो करी, पर मां चवां थो तमामु जल्द तूं पंहिंजनि सभिनी भाइरनि खे मुंहिंजे पेरनि में ॾिसंदे। हलण अॻियां थी बातुनि खे त पद रखाइंदे। हक़ीक़त इहा DSP साहब, न आज़म न मुराद, इन्हनि ॿिन्ही मां कंहिं बि मीर शाहनवाज़ खान जे ॻोठ ते हमिलो न आहे। पर इन मीर जाफ़र पंहिंजे ॻोठ मथां कूड़ो हमिलो कराए ऐं पंहिंजा ई माण्हू मारे इन ॿिन्ही धुरनि खे फासाइण थो चाहे। मंसूर खान, मूं इहो ॿुधो हुयो त मीर शाहनवाज़ खान हिकु निकाह पयल छोकिरी खे पाण वटि विहारे छॾियो आहे। हा DSP साहब, इहो गैरत जो मामिलो आहे ऐं तव्हां बि हिन क़ौम जा फ़र्द आहियो। तव्हां इहो बख़ूबी ॼाणियो था त हिन क़ौम जा कुंडर पुट पंहिंजी इज़त ऐं गैरत ख़ातिर सिर ॾियण बि ॼाणनि त सिर वठण बि ॼाणनि। पर इहो हमिलो इन ॿिन्ही धुरनि मां कंहिं बि न आहे कयो। जेकॾहिं इन ॿिन्ही धुरनि मां कंहिं हिकु धुर बि हमिलो कयो न त उन ॾींहुं तव्हांखे इहो मीर शाहनवाज़ खान मोल मिलंदो। मंसूर खान, मां नथो चाहियां त इहा खूनरेज़ी थिए। जेकॾहिं मीर शाहनवाज़ खान ऐं उन धुरनि जे विच में खूनरेज़ी शुरू थी न त पोइ इहा सालनि ताईं हलंदी रहंदी। साल थोरा आहिनि DSP साहब, इहे दुश्मनियूं त नसलुनि ताईं हलंदियूं आहिनि। इन करे मां चाहियां थो DSP साहब त तव्हां मुंहिंजो साथ ॾियो त इहा दुश्मनी जीअं हिते जो हिते ख़तमु कराई वञे। असां पहिरियों ई पंहिंजनि जो घणो रतो आहे चुको आहे, हाणे इहो सिलसिलो हिते बंदि थियणु घुरिजे। अली खान आयो हुयो, सोडल खे वठी वियो आहे। तूं बि हुनजे पोयां वञ, न त सोडल ऐं मुराद होश विञाए वेही रहंदा। जेकॾहिं मुराद होश विञाए वेठो न त पोइ उनखे मां कोन संभाले सघंदुसि। पोइ उन तरफ़ वञण जो कहिड़ो फ़ाइदो? तूं मुराद खे कुझु न चवंदे, पर सोडल खे बाहि खां वठी ॿाहिरि त वठी ईंदे न। मूंखे पंहिंजी ॾाढ़ी पटराइण जो को बि शौक़ु न आहे।
उन्हनि खे जेका बि छिक छिका करणी आहे न भली हू करे वठनि। किथे ईअं न थिए जो खाइण पीअण खां ई निकिरी वञूं। सोडल ॿार न आहे, जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि थी न त उतां निकिरी ईंदो। भला ॿी का ख़बर पई आहे त सोडल खे उन्हनि घुरायो छो आहे? अली खान त अहिड़ी का ॻाल्हि ई न कई हुई। सोडल हुन खां बार बार पुछे पियो त सोट जो कहिड़ो कमु आहे। अली खान बसि इहो ई चवंदो रहियो त मूंखे त का ख़बर ई न आहे, उतां कॾहिं हल त उते ख़बर पवंदी। मंसूर खान आयो, मता का अहिड़ी का ॻाल्हि करे वियो हुजे, थी सघे थो त सोडल खां उन मुतलिक़ का सलाह वठनि, पर हिन वक़्तु मुराद असांखे सलाह जे क़ाबिल ई न आहे सम्झंदो। ख़ुदा कंदो त ख़ैर हूंदो, अजाई परेशानीअ मूं छा मिलंदो। सर मीर शाहनवाज़ खान तव्हांजे इंतज़ार में आहे। जी उनखे ॿुधाए छॾ त मां मंसूर खान सां वेठो आहियां, शाम या सुभाणे अचे। पर सर तव्हांखे जेको चयो आहे उहो वञी ॿुधाए। ओके सर। हाणे इहो मीर जाफ़र मुराद जा राज़ा ॿिन्ही धुरनि में कंहिं हिक मथां एफआईआर दाख़िल कराइण जो चऊं, पोइ पुलिस जी मदद सां उन्हनि खे रुपोश कराइण ते मजबूर करे। जेकॾहिं इन ॿिन्ही धुरनि मां का हिकिड़ी धुर रुपोश वारी ज़िंदगी गुज़ारे थी ऐं पंहिंजा घर ॿाट छॾे ॿाहिरि हली थी वञे त पोइ इहो मीर जाफ़र उन्हनि जे घर खे बिल्डोज़ करे उन्हनि जे घर ऐं ॿनी ॿारे ते कब्ज़ो करे वेही रहंदो। पोइ तव्हां ई ॿुधायो DSP साहब, जेकॾहिं ईअं थिए थो त पोइ छा हिते अमुन रहंदो? मंसूर खान सच में हिन क़ौम जो दर्द तव्हांजी दिलि में आहे, पर यार असां त ग़लति हुआसीं। मां तव्हां सां इहो वाइदो थो करियां त हिते अमुन कराइण में मां तव्हां सां पूरो पूरो साथ ॾींदुसि, पर तव्हां इहो बि मूंसां वाइदो कयो त तव्हां कानून खे कॾहिं बि हथ में न खणंदव ऐं कानून जे दायरे में रही करे कमु कंदव। DSP साहब, जेकॾहिं तव्हां हर माण्हू खे इंसाफ़ ॾियण में कामयाबु वञो था त पोइ ज़ाहिर आहे त को बि माण्हू कानून खे पंहिंजे हथ में न खणंदो। जॾहिं आम माण्हू खे इंसाफ़ नथो मिले त ज़ाहिर आहे मजबूर थी कानून जी पैरवी कंदो आहे। सोट असां सभु ग़लति आहियूं, मां बि ग़लति आहियां, तूं बि ग़लति आहे। असां दुश्मनीअ जे बाहि में एतिरा त अंधा थी चुका आहियूं जो पंहिंजनि जो रतु आइण में बि देरि नथा कयूं। सच सोच, जेकॾहिं बर वक़्तु असां मंसूर खान वटि वञूं हा न त मुराद ऐं असांजा एतिरा खून न थींदा ऐं न वरी एतिरे नुक़सान में असां वञूं हा। पर इन दुश्मनी जी बाह में असांखे धिकण वारो इहो शाहनवाज़ खान ई आहे ऐं हू कमीनो असांखे इस्तेमालु करे पंहिंजा मुफ़ाद हासिल कंदो रहियो ऐं असां इन कमीने खे सुञाणे न सकियासीं। अदा तव्हां छा था सम्झो त मंसूर खान मुराद ऐं असांजे विच में ठा करण में कामयाबु वेंदो? ऐं थोरो असांखे बि ज़िद त लाहिणो पवंदो ऐं मंसूर खान कुझु उन्हनि खे बि हटाईंदो। पोइ ॿुधायो त ठा छो न थी लॻे? असल में शाहनवाज़ असांखे भड़काईंदो रहियो ऐं मुराद वारनि जे लाइ असांजे दिलि में नफ़रत भरींदो रहियो ऐं उन जे करे असांजो ज़िद चोट चढ़ी वियो ऐं असांजो ठाह न थी सघियो। ऐं हिन वक़्तु मंसूर खान सची दिलि सां कोशिशि कंदो ऐं धुर बणजण जी कोशिशि न कंदो। पोइ तूं ई ॿुधा सो ठा छो न थींदो? थी वेंदो। अदा जेकॾहिं इहा दुश्मनी जी बाह विसामजे थी न त हिन में सभिनी जी भलाई आहे। सोप सीरियल डोलाप हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।